जी 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 नाज़रीन, सूबाई सलाहकार सैयद एजाज शाह शिराज़ी जी जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। कुछ ही देर में तदफीन मकली जी तारीख़ी क़ब्रिस्तान में अदा कई वेंदी। सोग में ठट्टो सजावल ऐं घारो समेत केतिरा ई शहर बंदि कया विया आहिनि। सैयद एजाज शाह शिराज़ी कोरोना में मुब्तला थियण बाद 2 महीननि खां कराची जी निजी अस्पताल में दाख़िल हो, जिते हुन अॼु सुबुह दम ॾेई छॾियो। जॾहिं त अव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं त एजाज शाह शिराज़ी 5 भेरा MPA रही चुको हो। कोरोना विघे लाडाणो करे वियल सूबाई सलाहकार सैयद एजाज शाह शिराज़ी जो मरण कुछ देर पहिरियां कराची खां ठट्टो पहुचायो वियो, जिते हिन वक़्तु संदसि जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे ऐं कुछ देर में तदफीन मकली जे तारीख़ी क़ब्रिस्तान में कई वेंदी। केतिरा ई अॻवान संदसि जनाज़े नमाज़ में शिरकत कई आहे ऐं केतिरा ई अॻवान उते मकली में पहुतल आहिनि। ऐं अव्हांखे ॿुधायूं पिया त सोग में ठट्टो सिजावल ऐं घारो समेत केतिरा ई शहर बंदि आहिनि। कोरोना विघे लाडाणो करे वियल सूबाई सलाहकार सैयद एजाज शाह शिराज़ी जो मरण कुछ देर पहिरियां कराची खां ठट्टो पहुचायो वियो। कुछ देर अव्हांखे इहे मंज़र बि ॾेखारियासीं, जिते सैयद एजाज शाह शिराज़ी जी जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे ऐं कुछ ई देर में तदफीन मकली जे तारीख़ी क़ब्रिस्तान में कई वेंदी। गॾो गॾु अव्हांखे अपडेट कंदासीं। सोग में ठट्टो सिजावल ऐं घारो समेत केतिरा ई शहर बि बंदि आहिनि। सैयद एजाज शाह शिराज़ी कोरोना में मुब्तला थियण बाद 2 महीननि खां कराची जी निजी अस्पताल में दाख़िल हो, जिते हुन अॼु सुबुह दम ॾेई छॾियो। अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त एजाज शाह शिराज़ी 5 भेरा MPA रही चुको हो। जी नाज़रीन, बाबति वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, सूबाई सलाहकार सैयद एजाज शाह शिराज़ी जी जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे, वधीक छा अपडेट्स आहिनि हिन बाबति? सूबाई सलाहकार सैयद एजाज शाह शिराज़ी जेको शिराज़ी ग्रुप जो अॻवान, उहो अॼु सुबुह कराची जे हिकु निजी अस्पताल में लड़ाइण करे वियो। 2 महीननि खां वठी कराची जे हिकु अस्पताल में निजी अस्पताल में दाख़िल हो। उनजी जेका फेफड़नि ऐं उन सां गॾोगॾु घुटनि जो प्रॉब्लम थियो हो। उन खां पोइ मुसलसल अस्पताल में दाख़िल हो। अॼु सुबुह लड़ाइणो करे वियो। उनजी जेका जनाज़े नमाज़ हाणे अदा कई वई आहे टके में शिराज़ी हाउस ते, जिते वॾे अंग में हज़ारनि जी तादाद में माण्हुनि शिरकत कई आहे। जनाज़े नमाज़ में जमायत अहल सुन्नत जे मौलवी मुफ्ती अब्दुर्रहमान खटवी जनाज़े नमाज़ अदा कई आहे। जॾहिं त वॾे अंग में जेके आहिनि जेके सियासी समाजी शख़्सियतूं ऐं ख़ासि तौर ते शिराज़ी ग्रुप जा माण्हू, पीपल्स पार्टी जा अॻवान वॾे अंग में शरीक थिया आहिनि। मुख़्तलिफ़ MNAs MPs सिंध सां तालुक़ रखंदड़ उन जो वॾो अंग जेको आहे हिन जनाज़े नमाज़ में शरीक आहे। सूबाई सलाहकार एजाज शाह शिराज़ी अॼु कराची जे निजी अस्पताल में लाड़ाणो करे वियो। अच्छा महबूब, ॿुधाइजो त जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे ऐं तदफीन कहिड़े वक़्तु कई वेंदी? जी महबूब जी तदफीन वारियूं रस्मूं हाणे छाकाणि जो ठटे में शिराज़ी हाउस ते अदा कई वई आहे जनाज़े नमाज़, ऐं हाणे दुआ घुरी पई वञे। दुआ घुरण खां पोइ जेको सैयद एजाज शाह शिराज़ी सूबाई सलाहकार ऐं शिराज़ी ग्रुप जो सरवान जेको उनजो तदफीन वारियूं रस्मूं मकड़ी जे तारीख़ी क़ब्रिस्तान में दरगाह शाह मुराद शाह शिराज़ी जे अहाते में अदा कयूं वेंदियूं। छाकाणि जो शिराज़ी ख़ानदान जी सभई जेके आहिनि फ़र्द आहिनि, उन्हनि जूं जेके संदन वालिद अलाज समेत जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि जी उते तदफीन अदा कई वई आहे। तंहिं करे सैयद एजाज शाह शिराज़ी जी जेका तदफीन वारियूं रस्मूं आहिनि उहे मकड़ी जे तारीख़ी क़ब्रिस्तान में जेको दरगाह शाह मुराद शाह शिराज़ी उनजे अहाते में अदा कयूं वेंदियूं। त हिन वक़्तु दुआ जारी आहे। दुआ खां पोइ जेको सैयद एजाज शाह शिराज़ी जो जेको मढ़ आहे उहो मकली ॾियो वियो थो। मकली में दरगाह शाह मुराद शाह शिराज़ी जे अहाते में उन तदफीन वारियूं रस्मूं अदा कयूं। अच्छा महबूब बिरोही, ॿुधाइजो त हिन वक़्तु कहिड़ा कहिड़ा अॻवान उते मौजूदु आहिनि ऐं जनाज़े नमाज़ में कहिड़ियुनि कहिड़ियुनि शख़्सियतुनि शिरकत कई? जनाज़े नमाज़ में सिंध असेंबली जो स्पीकर समेत मुख़्तलिफ़ जेके वज़ीर आहिनि, बशीर आहिनि, उन सां गॾोगॾु असेंबली मेंबर आहिनि सिंध जा, उहे वॾे अंग में शरीक आहिनि। सिराज दुरानी समेत मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी शख़्सियतूं आहिनि, अॻवान आहिनि,
उहे शरीक आहिनि। जॾहिं रस्म जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जो बि इम्कान आहे त हू जेको आहे तदबीर वारनि रस्मनि में शिरकत करे, पर जनाज़े नमाज़ में हू शरीक न थी सघियो आहे। ॿियूं जेके सियासी समाजी शख़्सियतूं आहिनि, सिंध काबीना जा वज़ीर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असेंबली मेंबर आहिनि, सिंध हुकूमत सां या मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां तालुक रखंदड़ असेंबली मेंबर आहिनि, अॻूणा वज़ीर आहिनि, अॻूणा मशीर रहिया आहिनि, उहे सभई वॾे अंग में उन्हनि जो तइदाद जेको आहे उहे शरीक आहिनि हिन वक़्तु। जी ठीकु आहे, महबूब बुरोही तफ़सील वांची वॾी महिरबानी। कोरोना विघे लाॾाणो करे वियल सूबाई सलाहकार सैयद एजाज़ शाह शिराज़ी जी जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। कुझु देरि में तदफ़ीन मकली जे तारीख़ी क़ब्रिस्तान में कई वेंदी। ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदासीं, सिंध पुलिस जे कराची